आहे लालण तू जग जबेड़ा पार। तारियो आहे लाल साईं सॼो संसार, आहिनि तुंहिंजे दर ते भरियल भंडार। कंदो आहे लालण तू जग जबेड़ा पार। मूरत आ न्यारी न्यारी महिमा तुंहिंजी गायूं। संगत खे नाम तुंहिंजो सदा पिया जपायूं। चरणन में तुंहिंजे मुंहिंजो सॼो परिवार। कंदो आहे लालण तू जग जबेड़ा पार। बेड़िया सांजी झूलण पार पियो लगाई। आही मुंहिंजे जीवन जो तू ही आधार। कंदो आहे लालण तू जग जबेड़ा पार। तारियो आहे लाल साईं सॼो संसार, आहिनि तुंहिंजे दर ते भरियल भंडार। कंदो आहे लालण तू जग जबेड़ा पार। तारियो आहे लाल साईं सॼो संसार, आहिनि तुंहिंजे दर ते भरियल भंडार। कंदो आहे लालण तू जग जबेड़ा पार। कंदो आहे लालण तू जग जबेड़ा पार। क्यों ना हम सब हिंदू मिलकर एक पहल करें। अब गुड मॉर्निंग की जगह जय श्री राम बोलेंगे और गुड नाइट की जगह सीताराम बोलेंगे और ओके की जगह पे ओम का इस्तेमाल करेंगे और फोन पर हेलो बोलते समय हरि ओम बोलेंगे। कृपया ज्यादा से ज्यादा लोगों को शेयर करें। इसे 3 लोगों को भेजिए और उनसे बोले कि वो भी और 3 लोगों को भेजे। जय श्री राम। जय झूलेलाल। वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि अॼु देश जे पूर्व उप प्रधानमंत्री भारत रत्न लौह पुरुष ऐं भाजपा खे हिकु नई ऊचाइयूं तक पहुचाइण वारा सिंधी समाज जी आन बान ऐं शान असांजा आदरणीय श्री लाल कृष्ण जी अडवाणी साहिब जो अॼु 97 यानी कि 97 जन्मदिन आहे। असां राष्ट्रीय सिंधी समाज जी तरफ़ सां उन्हनि खे करोड़ों करोड़ों वाधायूं ऐं शुभकामनायूं ॾेई रहिया आहियूं ऐं गॾी गॾु श्री झूलेलाल साईं सां प्रार्थना करे रहिया आहियूं कि उहो सतायूं रहनि, निरोगी काया रहनि, हमेशह खिलंदा रहनि ऐं तंदुरुस्त रहनि। ई असांजी श्री झूलेलाल साईं सां प्रार्थना आहे। शुभेशु कमल वरदानी, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सिंधी समाज।